नाज़रीन, सकरन में जमायत उलमा पाकिस्तान नूरानी पारा सकरन शहर के मसलन ते आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जैमें तालके सकरन के सियासी समाजी अगवानन वडी अंग में शिरकत कई। मसलन के हल ऐं ज़रिए तरबियती इदारे सकरन के ज़मीन ते नाजायज़ कब्ज़े ख़िलाफ़ मरहलेवार तहरीक हलाइण जो ऐलान। उन मौके ते APC के ख़िताब कंदे जमायत उलमा पाकिस्तान नूरानी के सूबाई अगवान मीर मोहम्मद हुसैनी, GUI अगवान मौलाना अली नवाज़ परयार, शिया उलमाए काउंसिल के अगवान सैयद सुबहान शाह, समाजी शहरी इतिहाद के अगवान कुर्बान चौहान, सुजाग फोरम के अगवान मजीद अब्बासी, औरत फाउंडेशन के अगवान खैर मोहम्मद चन्ना, STP अगवान अब्दुल कादिर जिलानी, सिंध जागरूकता फोरम के अगवान हुसैन बख्श कीरियो, कामरेड वरियाम संजरानी, जमायत उल इस्लाम अगवान चाचा अनवार, समाजी अगवान सैफल कीरियो, मीडिया सेंटर सकरन के सदर कुर्बान उमरानी, कौमी अवामी तहरीक के अख्तर हुसैन खास केली, मजलिस वहदत मुस्लिमीन अगवान अख्तर चांडियो, मजहर उमरानी ऐं ॿियनि APC में विचार वंडिया। उन मौके ते फ़ैसिलो कयो वियो त गुज़िरियल जदोजहद ज़रिए शहर के मसलन ऐं सकरन में ज़रई इदारनि जे ज़मीन ते नाजायज़ कब्ज़े ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। अॻियां रखी ऐं सभई मसइला हल कोन थिया बाक़ी हक़ीक़त आहे, पर अॼु 2-4 अहिड़ा मसइला जेके तव्हांजे नज़र में उनखे पहिरीं हल कयूं। सिर्फ़ु इहो सोचूं त असां सकरन जा शहरी आहियूं, कहिड़े ज़बान ॻाल्हायूं था, कहिड़े मसइलनि सां वाबस्तगी आहे, उनखे छॾे करे बाला थी पंहिंजे शहर जे लाइ सोचूं। दूर पाकिस्तान के जाम कयोसीं ऐं करोड़े रुपयनि गवर्नमेंट जो मतिलबु काम जो असांजो ऐं उन में चंद दोस्तनि खां सवाइ बाक़ी दोस्त नवां आहिनि जेके अॼु इन कॉन्फ्रेंस में ॾिसूं पिया। वापदा जे मसइलनि खां वठी वेंदे सकरन में DSP जे लठनि ताईं उहे ई दोस्त जेके असीं 4-5 ते गॾु हर मसइले में गॾु हूंदा आहियूं, उहे ई गॾु हूंदा आहियूं। पर माशाअल्लाह अॼु जेके दोस्त नवां जेके दोस्त गॾिजिया आहिनि, असीं उन्हनि मां उमेद रखी सघूं था। इंतिहाई अफ़सोस जहिड़ो महसूसु थिए थो, छो त पुलिस खां चोर ऐं पाथारीदार ॻुझा कोन आहिनि। मिलकर भी जो है ना बिल्कुल थोड़े से हैं, हम वो सारे काम कर नहीं सकते, लेकिन कर सकता है मुंतखब नुमाइंदा। तो जब भी लोग मुंतखब किए जाएँ तो हमें वो लोग चुनने चाहिए जो हम में से हों, हम जैसे हों, जो हमें मिल तो सकते हों। हम उनसे उनको मुंतखब करते हैं जो हमसे मिल ही नहीं सकते। जंहिंजो अॼु साबित थिए पियो त असीं वाकई इन जे लाइक़ु हासूं। पाकिस्तान ठहण खां पोइ पाकिस्तान अंग्रेज़ी एजुकेशन सिस्टम छॾे विया, हुनखे तबाह करे छॾियोसीं। मची वेंदो वॾे पाणी इहा तव्हांजे इदारे ख़बर आहे इहा जेसीं ताईं उन मसइले खे हल न कंदा तेसीं ताईं वॾी ॻाल्हि। असांजो 24 कलाक अचण वञण थिए थो, माना रोड ऐं घटियूं शहर जे मसइलनि में उहे रोड ऐं घटियूं वॾे मां वॾा त जेके शायदि असां मां बि कहिड़ा हुजनि जंहिंजा दुकान हूंदा उनजे आॾो असां गैर क़ानूनी जाइ ते रेड़ो बीहारे उन खां 50,000 वठूं पिया। असां पंहिंजो दुकान जेको आहे सो ईअं मुफ़्त में कमायूं वेठा। हीअ जेके असांजा इदारा जेके आहिनि इहे वटि आहिनि, इहे बि सभु सिटी में हाणे उन में वीट बि सिटी में आहे, त PCC उन में आहे, ऐं इहे जेके वाटर मैनेजमेंट इहे सभई में उन इशू ते वरी कंहिंसां मिलणु जुलणु या उन सां कंहिं कम जे हवाले सां नथा करे सघूं त पोइ हिन कॉन्फ्रेंसुनि जो को बि नतीजो कोन निकिरंदो। पर ॿिया जेके अॼुकल्ह हिकिड़ो ताज़ो इशू हले पियो कब्ज़ागिरी जो, छा आहे त माण्हू जेके बासर माण्हू आहिनि उहे सरकारी ज़मीनुनि ते जेके बि आहिनि उन्हनि ते कब्ज़ा करे वेठा आहिनि। हाणे हींअर इहा थियो त ॿिया ख्याई आहे त जेको ग़रीबी मिसकिन माण्हू आहे, जेको बेकुछ माण्हू आहिनि, उनजा कब्ज़ा वटाया था, घर वॾा ठाता वञनि, दुकान ठाता, जेके बासर माण्हू आहिनि उन्हनि खे कुझु कोन्हे। बाक़ी इंसान सिहत खां थोरा हली नथो सघे ऐं सिहतमंद हूंदो त उहो
ज़हनी तवाज़ुन बि हुनखे हूंदो ऐं सुजाॻ बि हूंदो, पर जे बीमार हूंदो त हू पाण ई बीमार हूंदो, मौक़ो ॾींदो त हू सुजाॻी कोन आणे सघंदो।